अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं उहे यानी मक्के जा माण्हू तोखां रूह बाबत सवाल कनि था। खेनि चओ त रूह मुंहिंजे रब जे अमर हुक्म में आहे, पर तव्हांखे को थोरो ई इल्म ॾिनो वियो आहे, यानी अहिड़नि कुदरत जे राज़नि ऐं आलम अमर जे इसरारनि जे इल्म जी अव्हांखे का थोड़ी ई ख़बर आहे। ऐं जेकॾहिं असां घुरूं त जेकी बि तोॾां वही कयो अथऊं सो सच पच तोखां कसे वठो, ऐं पोइ तूं असांजे मुक़ाबले में को बि मददगार न लहंदे जेको तोखे उहो मोटाए ॾियारे सघे। हा, सवाइ तुंहिंजे रब जी रहमत जे ॿियो को बि इहे नथो करे सघे। हुन जेको तोखे अता कयो आहे उहो बेशक हुन जो तो ते तमामु वॾो फज़िल ऐं करम आहे। ऐं तूं चई ॾे, यानी ऐलान कर त जेकॾहिं समूरा इंसान ऐं जिन गॾु थी न ऐं इन जहिड़े क़ुरान आणण या ठाहिण जी कोशिश कनि त